अमीरी अदब ते लिखियोसीं त छा आहे, ग़रीबी गमन खे पढ़ियोसीं न कॾहिं। अमीरी अदब ते लिखियोसीं त छा आहे, ग़रीबी गमन खे पढ़ियोसीं न कॾहिं। कखाउनि घरनि में पलियासीं त छा थियो, ग़रीबी झुगनि में मिलियासीं त छा थियो। ऐं दादूअ जे गलियुनि में यारनि सां गॾिजी जे पेरें उघाड़े हलियासीं त छा थियो। ऐं पंहिंजनि हथां जे मुआसीं त छा थियो। जे मिसकीन माण्हुनि खे पढ़ियोसीं न भुलिजी, पोइ फ़लसफ़ो पढ़ी जे वियासीं त छा थियो। न भूरे ते भुलिजी को जुमिलो लिखियोसीं, सॼी राति कारा पना जे कयासीं त छा थियो। अजायो सजायो लिखियोसीं त छा थियो। जवानी जे जज़्बनि में जलियासीं त छा थियो। ऐं किंझर कंधीअ ते कुॾियासीं त छा थियो। न धरतीअ खे जेकर जवानी ॾिनीसीं, न धरतीअ खे जेकर जवानी ॾिनीसीं, वॾी उमिरि माणे मुआसीं त छा थियो। अमीरी अदब ते लिखियोसीं त छा थियो। सो साईं, हाणे इहा आहे त हिन कल्चर ॿोली अदब लाइ